अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। कराची मां असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त GS सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ हुसैन चांडियो जी मीराणी हाउस कराचीअ में सिंध मलाह फोरम जे मरकज़ी चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीराणी सां ख़ुसूसी मुलाक़ात थी आहे। सन में ज़फ़र शाह पारां मलाहन जूं 12 क़बरूं खोटे लाश ॿिए क़ब्रिस्तान मुंतक़िल करण वारे अफ़सोसनाक वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। मुलाक़ात दौरान मरकज़ी सेक्रेटरी जनरल ज़ुल्फ़कार मलाह ऐं सिंध मलाह फोरम कराची डिवीज़न जो सदर माजिद सिकंदर मलाह पिणु मौजूदु हुयो। मुलाक़ात दौरान रियाज़ हुसैन चांडियो चयो त सन शहर रहबर सिंध साईं GM सैयद जो शहर आहे, जितां सिंध जे अवाम खे मुहबत अमन ऐं भाईचारे जो दर्स मिलंदो आहे। सन जी नगरीअ में पेश आयल वाक़े ते सॼी सिंध ॾुख में वरतल आहे। डॉक्टर रियाज़ चांडियो वधीक चयो त मां उन सिलसिले में समाजी अॻवान दीदार अमन मीराणी ऐं सिंध मलाह फोरम लाड़काना डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी दिलशेर मजीद मीराणीअ सां बि सखर में मुलाक़ात करे वाक़े बाबति तफ़सील वरिता आहिनि। हिन उहो पिणु चयो त मलाह बि सिंध धरती जा वारिस आहिनि, असीं बि हिन सिंध जा वारिस आहियूं। असांजो पाण में रिश्तो अणटुट आहे। हिन चयो त हिक पासे 3 अक्टूबर ते साईं अमीर हैदर शाह जिन जी 40 जी तक़रीब आहे, जॾहिं त ॿिए पासे सिंध मलाह फोरम जा धरना रिथियल आहिनि। उन करे अव्हांखे गुज़ारिश आहे त असांखे मान ॾियो ऐं फ़िलहाल 3 तारीख़ जा धरना मुलतवी करायो। असीं अव्हांखे ख़ातिरी था करायूं त जल्द असीं समाजी अॻवान दीदार अमन मीराणी, सन जा सैयद ऐं मलाह फोरम जा अॻवान सन पहुची असुल तफ़सीलनि वठण बैदि गॾियल बैठक करे मलाह बिरादरी सां इंसाफ़ कराईंदासीं ऐं वाक़े में मुलविस माण्हुनि लाइ गॾियल लाइ अमल जोड़ींदासीं। उन मौक़े ते मलाह फोरम जे मरकज़ी चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीराणी, ज़ुल्फ़कार मलाह, माजिद सिकंदर मलाह ऐं ॿियनि तॾे आयल GS सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ अमन चांडियो खे मान ॾींदे चयो त असां ज़ात पात ऐं रंग नस्ल खां हटी करे पंहिंजे सिंध में रहंदड़ हर माण्हूअ खे पंहिंजो सम्झंदा आहियूं। सुठी ॻाल्हि आहे त तव्हां ट्रैकड़ी करे मसइले जे हल लाइ ॿिन्ही धुरनि जे विच में आया आहियो ऐं असां वटि आयल तव्हां समेत सभिनी दोस्तनि जी लख इज़तूं आहिनि ऐं असीं तव्हांखे मान ॾींदे 3 अक्टूबर वारे मुज़ाहिरनि खे फ़िलहाल मुलतवी कयूं था ऐं उमेद करियूं था त तव्हां मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारींदव ऐं जेकॾहिं मज़लूम मलाहनि सां इंसाफ़ न थियो त पोइ तव्हां बि असां सां एहतजाज में नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।